जी अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो सैयद अली तव्हांजे पंहिंजे चैनल एक्सप्लोरसन में। अॼु जेकी गुफ़्तगू, जेकी अहवाल, जेकी हाल हवाल तव्हां सां करणा आहिनि, मूंखे मां थोरो सुरी अचां त जीअं तव्हांखे ॻाल्हि मुंहिंजी सम्झ में अचे। तमामु हिकिड़ो मां सम्झां थो तमामु हिकिड़ो बहितरीनु टॉपिक खणी यूट्यूब जी हिन दुनिया में, इन खां अलावा फेसबुक जी जेका दुनिया आहे उन में मां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। मां तव्हांजे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जूं मोटिवेशनल स्टोरियूं, छो जो हीउ चैनल मूं जेको ठाहियो आहे, दुनिया तमामु घणी तेज़ी सां निकिरंदी पई वञे, दुनिया तमामु घणी तेज़ी सां जेको आहे तरक़ी जी तरफ़ गामज़न आहे, मगर सिंध जेको आहे तमामु पोइ न आहे। इन शइ ते तव्हां बि पाण जेको आहे गौरो वीचार कयो हूंदो, गौरो फ़िक्र कयो हूंदो, मगर मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो त सिंध तमामु पोइ न आहे। इन खे कुझु अहिड़ियूं मोटिवेशनल स्टोरियूं खणी अचणियूं पवंदियूं, कुझु अहिड़ियूं मोटिवेशनल ज़बानूं तव्हांजे साम्हूं आणणियूं पवंदियूं, कुझु अहिड़ा माण्हू जेके तव्हांजे साम्हूं मूंखे आणणो पवंदो, जेके तव्हांजे लाइ मोटिवेशन बि साबित थींदा, जेके तव्हांजे लाइ तमामु घणी जेको आहे रहनुमाई जो हिकिड़ो सबबु बणिबा। अॼु जी जेका गुफ़्तगू आहे हिकिड़ी जीअं चइजे आजियाणे तौरु, त हीअ जेका गुफ़्तगू आहे अॼु जी जेको आहे आजियाणे तौरु आहे। अॼु जी गुफ़्तगू में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मां तव्हांखे पंहिंजो इंट्रोड्यूस कराईंदुसि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांखे हिन चैनल मुतलिक़ ॿुधाईंदुसि त असां हिन चैनल ते छा छा शयूं खणी ईंदासीं, कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि ते गुफ़्तगू थींदी ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असां जेको आहे रोज़मर्रा जी ज़िंदगी जे हवाले सां डिस्कस कंदा रहंदासीं। कोशिशि त इहा आहे त हीउ प्रोग्राम हफ़्ते में 2 चकर तव्हांजे लाइ लॉन्च कयो वञे। अगरि टाइमिंग जी किलत रही, अगरि टाइम तमामु थोरो रहियो त मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी त मां पोइ बि टाइम हफ़्ते में हिकु दफ़ो हीउ प्रोग्राम तव्हांजी ख़िदमत में ज़रूरु आणींदुसि इंशाअल्लाह। हीउ प्रोग्राम तव्हां घणो कुझु सिखंदो इंशाअल्लाह। हिन में लाइव माण्हू तव्हांजे साम्हूं आणींदुसि, लाइव माण्हू तव्हां सां गुफ़्तगू कंदा, लाइव माण्हू तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधंदा, लाइव माण्हू तव्हांखे कुझु ॿुधाईंदा पंहिंजी ज़िंदगी मुतालिक़, ऐं लाइव माण्हू तव्हांखे जेको आहे अची करे तव्हां जूं जेके मोटिवेशनल, इन सां गॾोगॾु मुंहिंजो इहो मुंहिंजी कोशिशि रहंदी त मां तव्हांखे पंहिंजे हिन चैनल जे तवसुल सां तमामु सुठा पैगाम तव्हांजी ख़िदमत में खणी अचां, जंहिंसां तव्हांजी मतिलबु ऑनलाइन हुजे या ऑफलाइन हुजे, तव्हांजो कैरियर जेको आहे सेट थिए। मुंहिंजो पंहिंजो जेको ज़ाती रायो, ज़ाती ख़्यालु आहे दोस्तो, उहो इहो आहे त मां तव्हांखे ऑनलाइन कमाई जे हवाले सां ॿुधायां त तव्हां ऑनलाइन कीअं कमाए सघो था। ॾिसो, पूरी दुनिया निकिरी चुकी आहे, इवन पंजाब हुजे, पुठिते पियल बलूचिस्तान आहे, बलूचिस्तान तमामु पुठिते पियल आहे, तव्हांखे इहा ख़बर हुजे बलूचिस्तान तमामु पुठिते पियल आहे। पर उन बावजूद बि जेके पठान हज़रात आहिनि, तव्हां यकीनन असांजा काफ़ी सारा सिंधी जेके आहिनि पठान हज़रात बि आहिनि, त उहे बि मुंहिंजी हिन ॻाल्हि ते मुतफ़िक़ हूंदा त काफ़ी सारा कोटिया हुजे ऐं ॿिया काफ़ी जेको आहे पुठिते पियल इलाइक़ा आहिनि, जेके बलूचिस्तान जा जेके काफ़ी पुठिते पियल इलाइक़ा आहिनि, उन्हनि में काफ़ी माण्हू जेको आहे यूट्यूब हुजे, फ्रीलांसिंग हुजे, ऐं ॿिया काफ़ी जेको आहे अहिड़ा इदारा आहिनि, काफ़ी अहिड़ा जेको आहे प्लेटफॉर्म आहिनि जिन तां महीने में लखें रुपया कमाइनि था। चाहे पंजाब हुजे, चाहे ख़ैबर पख्तूनख्वा हुजे, चाहे बलूचिस्तान हुजे, काफ़ी सारा सिंधी बि असांजा आहिनि। पर मां चाहियां थो त 1 to all जेके सिंधी आहिनि उहे मुंहिंजी हिन ॻाल्हि ते मुतफ़िक़ थियो ऐं मुंहिंजी हिन ॻाल्हि खे ज़ेर गौर आणे चङी तरह हिन ॻाल्हि खे सम्झो। मां चाहियां थो त तव्हां ॾिसो, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जेको आहे हिकिड़ो फ्रीलांसिंग जो जेको आहे फ्री कोर्स लॉन्च कयो आहे, जेके DG स्किल्स जे हवाले सां तव्हां उते वञी करे जेको आहे पाण खे एनरोल कराए, बाद में उहो कोर्स सिखी करे तव्हां ऑनलाइन फ्रीलांसिंग कीअं कबी आहे बिल्कुलु चङी तरह सां जेको आहे उहो सिखी सघो था। नंबर ॿी ॻाल्हि आहे दोस्तो, त तव्हां फ्रीलांसिंग जो कोर्स करे ॾिसो न, कंहिं हद ताईं असांजा जेके अॿोझड़ा वीचारा, जेके का नॉलेज कोन्हे, जेके बिल्कुलु ई जेको आहे ज़ीरो आहिनि, उन्हनि जो ख़्यालु इहो आहे त ऑनलाइन फ्रॉड आहे। हालांकि ऑनलाइन फ्रॉड बिल्कुलु बि न आहे। तव्हां ॾिसो, मौलाना तारिक जमील साहब आहे, नदीम सरवर साहब आहे, ऐं ॿिया काफ़ी तव्हां चओ सिंध जे हवाले सां त असांजा जेके नवां एक्टर आहिनि,
फ़नी किरदार आहिनि जेके अलीगुल मलाह हुजे, सुराब सुमरो हुजे, ऐं इन खां अलावा ॿिया काफ़ी जेका हैदर कादरी हुजे, गामू जेको शिकारपुर जो आहे, आसिफ़ पहोड़, अहिड़ा ॿिया काफ़ी सारा किरदार तव्हांखे सिंधी बि मिलंदा जेके तव्हांखे मोटिवेशन ॾींदा त न ही यूट्यूब तव्हां सां पैसा कमाया आहिनि ऐं ही यूट्यूब ते बिल्कुलु जेको आहे रियल आहे। करिणो छा पवंदो आहे तव्हांखे, अगरि यूट्यूब जो चैनल ठाहियो था उते तव्हांखे सब्र खपंदो, सब्र सां आराम सां तहमुल सां तव्हां जेको आहे यूट्यूब जो जेको कैरियर आहे तव्हां शुरू कयो। उन ते तव्हांखे सब्र ईअं करिणो पवंदो जो रेगुलर तव्हांखे कमु करिणो पवंदो। को हिकिड़ो सुठो टॉपिक पकड़ियो, कंहिं बि ज़ुबान में पकड़ियो, बलोची आहे, तव्हां सिंधी आहे, उर्दू आहे, इंग्लिश आहे, जेको तव्हांखे सुठो लॻे, बहितर लॻे, तव्हां कोई बि हिकिड़ो जेको आहे टॉपिक तव्हां सिलेक्ट कयो। उन टॉपिक खे सिलेक्ट करे तव्हां पंहिंजो चैनल ठाहियो, ठीकु आहे। उन में तव्हांखे साल या 2 साल ताईं मतिलबु जेको कमु सही नमूने सां कंदो उन खे मतिलबु आराम सां बिल्कुलु आसानी सां जेको आहे उहो कमु करे वेंदो ऐं उनजो जेको चैनल आहे उहो जल्द खां जल्द जेको आहे ग्रो बि थींदो ऐं उहो बिल्कुलु यूट्यूब जे मथां कमु करे जेको आहे काफ़ी सारी जेको आहे अर्निंग करे सघे थो, काफ़ी सारा जेको आहे पैसा बि कमाए वेंदो। रहियो मसइलो दोस्तो इहो त ठीकु आहे, असां न थी सघंदो असांखां, काफ़ी सारा असांजा अहिड़ा मौज़ज़ीन बि आहियो जेके तव्हां चवंदो त असांखां न थी सघंदो, मतिलबु हे ॾुखियो कमु आहे तमामु घणो। त तव्हांजे लाइ हिकिड़ी ॿी अपॉर्चुनिटी आहे जेका मां तव्हांखे डिजी स्किल्स जे हवाले सां ॿुधाई त गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जनाब इमरान ख़ान साहब जेको आहे ही प्रोग्राम लॉन्च कयो आहे। तव्हां उहो प्रोग्राम जॉइन कयो, उते तव्हां फ्रीलैंसिंग जो आहे जेको आहे उते तव्हां फ्रीलैंसिंग जो जेको कोर्स आहे उहो सिखो, कीअं फ्रीलैंसिंग कबी आहे। हाणे मां तव्हांखे सोलो मिसाल ॾियां, हिकिड़ो माण्हू बैंक में वञे थो, ठीकु आहे, जॾहिं उहो बैंक में वञी कोई बि कमु करे थो, कोई बि पाण खे जेको आहे इम्प्रूवमेंट आणे थो, त उहो बैंक में 5 खां 6 कलाक या 8 कलाक जो हुजे त उहो कमु करे थो पियो रेगुलरली, ऐं उहो बाउंड आहे, उहो पाबंद आहे। कमु कहिड़ो थो करे, डेटा एंट्री आहे, ॿिया काफ़ी सारा कम आहिनि, ठीकु आहे, उहो महदूद कम आहिनि, उहो करे थो डेटा एंट्री या कुझु बि कमु करे थो। बाद में छा आहे उनखे जॾहिं पहिरीं अचे थी उनखे सैलरी मिले थी, उहा बि लिमिटेड सैलरी आहे, मां सम्झां थो त के 20 या 30 हज़ार रुपया, जेका उनजे घर हलाइण लाइ मां त सम्झां थो तमामु जेको आहे तमामु हिकिड़ो ॾुखियो कमु आहे ऐं उहो मुश्किल सां जेको आहे पंहिंजो घर बि हलाए सघे थो। हाणे तव्हांखे छा करिणो आहे दोस्तो, तव्हां इहो कोर्स जॾहिं कयो था न, हे साॻियो ई मिसाल आहे। हिकिड़ो माण्हू प्रैक्टिकली वञी जेको आहे कमु करे थो बैंक में या कंहिं ॿिए इदारे में, हिकिड़ो माण्हू वर्चुअली घर वेही करे तव्हां जेको आहे स्किल्स पंहिंजा शेयर करे थो। जीअं हाणे बैंक में वञी तव्हांखे कंहिंखे डेटा एंट्री जी तालीम आहे, उहो डेटा एंट्री करे थो उते वञी, कंहिंखे का ॿी तालीम आहे, मतिलबु काफ़ी सारा शोबा आहिनि। हाणे जेको तव्हां वर्चुअली घर वेही करे कमु कयो था उनखे फ्रीलैंसिंग चइबो आहे। उन में तव्हां आज़ादु आहियो, तव्हां पंहिंजी मर्ज़ी ते कमु करे सघो था, तव्हांजो न को बॉस आहे, न कोई तव्हांखे कुझु चवण वारो आहे, तव्हां आज़ादी सां कमु करे सघो था। ऐं इन सां गॾोगॾु तव्हांखे ॾिसो पे बि तव्हांखे तमामु घणी थी थिए। हाणे फ्रीलैंसर ख़बर अथव, फ्रीलैंसिंग तव्हांजा 1 लख रुपए खां उन्हनि जी सैलरी स्टार्ट थी थिए, 8 खां 10 लख रुपया उनजी मंथली वज़ीर आज़म जी सैलरी न आहे। आम हिकिड़ो वर्चुअल असिस्टेंट आहे जेको अमेज़ॉन ते वर्चुअल कमु करे थो पियो, उन खे बि सैलरी 1.5 खां 2 लख रुपए ताईं पर मंथ मिले थी पई। हालांकि उहो कंहिं बि हिकु स्टोर खे जेको आहे संभाले थो। उन जा छा करणा हूंदा आहिनि, उन जे लाइ जेके मेल्स ईंदा आहिनि उन जो रिप्लाई ॾियणो हूंदो आहे। कंहिंखे वरी जेको आहे ऑनलाइन हंटिंग करणी पवंदी आहे, प्रोडक्ट खे रिसर्च करिणो पवंदो आहे। वरी जेको आहे ऑनलाइन प्रोडक्ट रिसर्च कंदा आहिनि, वरी उन्हनि में जेको आहे कहिड़ी प्रोडक्ट जी वधीक जेको आहे घुर आहे, छो जो अमेज़ॉन बि हिकिड़ी दुनिया जी तमामु वॾी मार्केट प्लेस आहे जिते काफ़ी सारी दुनिया जेको आहे पाकिस्तान जा समूरा पाकिस्तानी 22 करोड़ आवाम अगरि वर्चुअल असिस्टेंट थी वञे पोइ बि उन्हनि खे अञा ज़रूरत हूंदी, छो जो ॾिसो न हिकिड़ी वॾी मार्केट प्लेस जेका पूरी दुनिया में जेको आहे कमु करे रही आहे। अञा हाणे ॾिसो पाकिस्तान पूरी दुनिया में 4थे नंबर ते जेको आहे वर्चुअल असिस्टेंट जे हवाले सां, फ्रीलांसिंग जे हवाले सां जेको आहे 4थे नंबर ते पाकिस्तान फ्रीलांसर आहे। सो इहा तव्हांजी महिनत आहे, इहे जेके फ्रीलांसर दोस्त आहिनि उन्हनि जी महिनत आहे। हे मां हिकिड़ी सीरीज़ स्टार्ट कई त तव्हांखे कहिड़े तरीक़े सां मोटिवेशनल वीडियोज़ फ़राहम कजनि जंहिंखे ॿुधी करे तव्हां पंहिंजी ज़िंदगी जो आगाज़ कयो। तव्हां घर वेही, तव्हां परेशान थी, तव्हां बेरोज़गार थी पंहिंजी ज़िंदगी खे ज़ाया न कयो। तव्हां इहो कमु करियो जो तव्हां ऑनलाइन, यार
मां सम्झां थो त 80-90 रुपए जो पैकेज थींदो आहे यूट्यूब जो। तव्हां यूट्यूब जो पैकेज कयो, उते तव्हां सिखो, रिसर्च कयो त कीअं जेको आहे फ्रीलांसिंग थींदी आहे, इनखे कीअं कबो आहे। पोइ तव्हां ॾिसो त तव्हां केतिरो पाण में इम्प्रूवमेंट आणियो था, केतिरो तव्हां निकिरी था हलो। अहिड़ी मोटिवेशनल स्टोरियूं मां तव्हांजे लाइ खणी ईंदुसि। खोड़ सारा दोस्त आहिनि असांजा जेकी फ्रीलांसिंग में कामयाबु आहिनि, जेकी यूट्यूब में कामयाबु आहिनि। इनशाला उन्हनि जूं सॼियूं कहाणियूं खणी तव्हांजे अॻियां रखियूं। अगरि तव्हांखे अॼु जी वीडियो कुझु न कुझु सम्झ में आई आहे त हिन चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकॉन खे लाज़मी प्रेस कजो, छो जो असांजूं जेकी बि वीडियोज़ आहिनि तव्हां ताईं उन जो नोटिफिकेशन जीअं लाज़मी पुॼे। दोस्तो, अॼु जे लाइ मां तव्हां खां इजाज़त वठंदुसि। इनशाला असांजी टाइमिंग सेट थिए पई। जल्द तव्हांखे ॿुधाईंदो त असांजी वीडियोज़ कहिड़े कहिड़े ॾींहंनि ते तव्हांखे नशर थी मिलंदी। सो अॼु जी वीडियो एतिरे ताईं हुई। पंहिंजो ऐं पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखिजो। इनशाला नेक्स्ट वीडियो में तव्हां सां मुलाक़ात कबी। अल्लाह निगहबान।